अस्सलामु अलैकुम। घणो ई सब्र कयम पर मुझे बाबा गुलाम यासीन बोज़दार ऐं मुझे चाचे राहिब, मुझे भाउ जावेद ऐं सौट वॾेरे गुलाम फरीद बोज़दार के हिन महल ताईं का बि ॻाल्हि समझ न आई। मजबूर थी हिकु भेरो ॿीहर सोशल मीडिया ते आई आहियां ऐं सिंध जी न्याणी शर्मिला पंहिंजी सिंधी भाइरनि ऐं भेणनि जे अॻियां ही दर्द रखां थी। असां औरतूं पैदा ई कारोकारी थियण लाइ आहियूं। गुज़िरियल 1.5 साल खां आउं बेकारोकारी जे वर चढ़ियल आहियां। मूं 1.5 साल अॻु पंहिंजी रज़ामंदीअ सां सफ़दर बोज़दार सां खैरपुर कोर्ट में पसंद जी शादी कई। छा असां लाइ इज़हार जी आज़ादी न आहे? मुंहिंजो चाचो राहिब बोज़दार कोर्ट मैरिज कई, कारो न थियो। उहा मुंहिंजी चाची ज़ात जी ॾाहिरी आहे, नवाब शाह जी। उन सां कोर्ट में शादी कई। अॼु खां 12 साल अॻु 4 ॿार बि अथसि। ॾाहिरी बिरादरी खे अॼु ताईं ख़ानगी फ़ैसिलो बि न ॾिनई। जॾहिं मूं कोर्ट मैरिज कई त कारी चवण लॻा, कारी मां न आहियां, कारो तव्हां जूं इहे गलीज़ सोचूं आहिनि। हिन वक़्तु सोशल मीडिया ते फरीद बोज़दार चवे थो त मां ग़रीब मज़दूर माण्हू आहियां, पाण खे पढ़ियल लिखियल सॾाए थो, पंहिंजी न्याणीअ समेत एहतजाज करे थो। इन्हीअ माण्हू मुंहिंजे पीउ खे रिश्तो न करणु ॾिनो सफ़दर सां। तव्हां पंहिंजूं न्याणियूं पढ़ायो, उन्हनि जी पसंदि ते उन्हनि जो रिश्तो करायो, बाक़ी जॾहिं मुंहिंजी रज़ामंदीअ जो वक़्तु आयो तव्हां मूंखे कारी करे मारण जूं धमकियूं ॾिनियूं। असां मजबूर थी कोर्ट मैरिज कई। शुरूअ में मुंहिंजे ॾेरनि जे घरनि मथां फरीद बोज़दार हमलो करायो। मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे ॾेरनि मथां इन्हीअ शख़्स ॿ कूड़ियूं FIR करायूं। मीरपुर शहर में मुंहिंजे ॾेर जे घर ते भंजनराह बि फरीद ऐं राहिब करायो। हिन वक़्तु मुंहिंजे बाबा गुलाम यासीन खे फ़ैसिलो न करण जो ज़ोर बि फरीद भरे थो। ॻोठ जो वॾेरो बणियल आहे, सभु इख़्तियार उन वटि आहिनि। 3 ॾींहं पहिरियां फरीद जे चुर्च ते मुंहिंजे भाउ जावेद, चाचो साहिब सतार बोज़दार ऐं राशिद बोज़दार मुंहिंजे ॾेरनि जूं मेहूं हथियारनि जे ज़ोर ते काहे विया। ऐसे जो जरवार एजाज़ जिस्काणी रिकवर कराए ॾिनियूं। मूंखे फरीद बोज़दार, राहिब बोज़दार, साहिब बोज़दार, जावेद बोज़दार, गुलाम रसूल बोज़दार ऐं सतार बोज़दार खां लाइफ थ्रेट मिलियल आहे। मुंहिंजी ही बेवसी ऐं निमाणी अर्ज़ सिंध वासिन अॻियां आहे, किथे ईअं न थिए जो सुभाणे आउं बेकारोकारीअ जे हिन बदबूदार समाज में मारी वञा। मुंहिंजो आवाज़ बुलंद कयो, मूंसां इंसाफ़ करायो। मुंहिंजूं उमेदूं अव्हां में आहिनि। गरू वज़ीर ज़ियाद हसन लंजार, IG सिंध, DIG सखर एंड SSP घोटकी खे गुज़ारिश आहे त ख़ुदारा मूंसां इंसाफ़ कयो। महिरबानी।